Time News Studios. You are watching 2 PM Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत में गडल मफादन वाली काउंसिल जो 42 इजलास जारी। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह, पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सूदो, चइनी सूबन जा वॾा वज़ीर शरीक। CCI के इजलास में सिंध तरफ़ां तकरारी चश्मा झेलम लिंक कैनाल ते पावर हाउस अॾण लाइ NOC जारी करण वारो मामलो उथारियो वेंदो। सिंध तरफ़ां पाणी विर्छ बाबति अटर्नी जनरल की कमेटी ते भी ख़दशा ज़ाहिर किया वेंदा। CCI इजलास खां अॻु वज़ीर-ए-आज़म इमरान खान ऐं सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह की मुलाक़ात। वॾे वज़ीर तरफ़ां वज़ीर-ए-आज़म के कराची में नालन की सफ़ाई सूदो ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध में चौमासे की बरसात के चौथे स्पेल जो आगाज़। कराची के सोराब गोट, गुलशन मेमार, सुपर हाईवे और आसपास वारनि इलाइक़नि में हल्को वस्कारो। काज़ी अहमद और मीरपुर साकरो में भी बरसात खां पोइ मौसम खुशगवार। सिंध और बलूचिस्तान की साहिली पट्टी वारनि इलाइक़नि ते घुट और बूसट खां पोइ अॼु शाम जो गजगोड़ से बरसात का इम्कान ज़ाहिर। कराची और हैदराबाद में तेज़ हवाउन से बरसात के नतीजे में शहरी ॿोॾ जो भी ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवणु है तो बरसात दौरान सिंध और मकरान के साहिल ते सामुंडी वीरूं तूफ़ान जियां हूंदियूं। अॼु शाम खां शुरू थींदड़ बरसातूं छंछर ताईं जारी रही सघनि थियूं। मोहाणा ऊने समुंड में वञण खां पासो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची, हैदराबाद और मीरपुर ख़ास डिविजन्स में तेज़ बरसात दौरान ज़िलई सतह ते सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ वज़ीरनि, ख़ुसूसी मुआविननि और चूंडियल नुमाइंदनि की ड्यूटी लगाए छड़ी। वॾे वज़ीर तरफ़ां चूंडियल नुमाइंदनि के 9 ऑगस्ट ताईं पंहिंजनि ज़िलनि में रहण की हिदायत। NDA में कराची में नालन की सफ़ाई के 3 ॾींहं तफ़सील जारी कंदे चयो आहे त गुजर नाले, कोरंगी और मवाच ॻोठ नाले ते FWO तरफ़ां कमु कयो पियो वञे। टिनी नालन में 45 मां 35 चोकिंग पॉइंट्स के क्लियर किया वियो। गुजर नालो 80%, कोरंगी नालो 85% और मवाच ॻोठ नालो 76% साफ़ करण जी दावा। भारतीय शहर मुंबई में तेज़ हवाउन से बरसात तबाही मचाए छड़ी। 160 किलोमीटर फ़ी रफ्तार से हलंदड़ हवा के नतीजे में वण पाणा पटिजी विया और घरन जूं छितियूं उॾामी वयूं। आम ज़िंदगी डावाडोल। मुंबई शहर जा रोड रस्ता पानी के तलाउनि में तब्दील। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि सबब 4 ॼणा फौत। भारतीय गुजरात सूबे में भी तूफ़ानी बरसात। इस्लामाबाद पुलिस बाबू जियां लेटर बाज़ी करे रही है। जांच में त हिक मिनट कीमती होंदो है। पुलिस केड़े किस्म की रिपोर्ट पेश कई है। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान के अगवा केस बाबत पुलिस की रिपोर्ट के रद्द करे छड़ियो। चीफ जस्टिस गुलजार अहमद IG इस्लामाबाद आमिर जुल्फ़िकार तिकावड़ जो इज़हार कंदे चयो है त IG साहब केड़े दौर में रहो था। जांच में 10 मिनट भी निकरी वया त शाहिदूं ज़ाया थी वेंदियूं आहिनि। सहाफ़ी मतीउल्लाह जान के अगवा केस में पुलिस के ॼाण गॾु करणी हुई। तव्हां पाण न कुछ सिखियो ऐं न सेखारियो आहे। पुलिस ऑफिसर कुर्सी गरम करण लाइ न पर भन ढक लाइ हूंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी के अगवा मामले ते तफ़सीली रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त हाणे वधीक लेटरबाज़ी नाहे करणी। अदालत तौहीन अदालत केस में सहाफ़ी मतीउल्लाह जान के वकील करण लाइ 4 हफ़्तनि की मोहलत ॾेई छॾी। नैब लाहौर 200 किनाल सरकारी ज़मीन की गैर कानूनी अलॉटमेंट वाले केस में मरियम नवाज़ के 11 ऑगस्ट से तलब करे वरितो। मरियम नवाज़ के रिकॉर्ड सूदो पेश थियण की हिदायत। ज़रियन जो चवणु है तो मरियम नवाज़ मथा सरकारी ज़मीन गैर कानूनी तौर पंहिंजे नाले करण जो इल्ज़ाम है। नैब लाहौर पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार के भी शराब खानन लाइ गैर कानूनी तौर लाइसेंस जारी करण वाले मामले में तलब करे वरितो। उस्मान बोज़दार 12 ऑगस्ट से रिकॉर्ड सूदो पेश थियण की हिदायत। लाहौर की एहतसाब अदालत रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस में कौमी असम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ और सनस पुट हमज़ा शहबाज ते
फर्दे जुर्म लागू करे छॾियो। ॿुधणीअ दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मथस लॻायल समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। मूं हिक रुपए जी बि करप्शन नाहे कई ऐं नई नैब हेल ताईं करप्शन साबित करे सघियो आहे। हुन अवाम जी ख़िदमत लाइ परदेह जा दौरा कया। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे बि तलब करे वरितो। सिंध हाई कोर्ट नैब खां पुलिस में गैर कानूनी भर्तियुनि वारे मामले ते जांच जी अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। SP ग़ुलाम नबी कीरियो जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान संदसि वकील बैरिस्टर मियां मुश्ताक दलील ॾिना। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो आहे त केस जो मुख्य जवाबदार अॻूणो IG ग़ुलाम हैदर जमाली ज़मानत ते आज़ादु आहे। जेकॾहिं मुख्य जवाबदार खे ज़मानत मिली सघे थी त ॿिया जवाबदार बि ज़मानत जा हक़दार आहिनि। पर SP ग़ुलाम नबी कीरियो अञा ताईं जेल भोॻे रहियो आहे। केस में अॻूणे IG ग़ुलाम हैदर जमाली, SP फिदा हुसैन ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे बि जवाबदार नामज़द कयो वियो आहे। मथनि SRP में 550 खां वधीक अहलकार गैर कानूनी तौरु भर्ती करण जो इल्ज़ाम आहे। आउट ऑफ कोर्स पेपर छो ॾिनो अथव? सिंध पुलिस में अपर कोर्स लाइ इम्तिहान ॾींदड़ सब इंस्पेक्टर्स आपे मां ॿाहिरि। सईदाबाद ट्रेनिंग सेंटर में झेड़े ऐं इम्तिहानी कॉपीज़ फाड़ण वारा CCTV फुटेजेस मंज़र आम ते अची विया। इम्तिहान ॾींदड़ सब इंस्पेक्टर्स जो चवणु आहे त रूल मूजिबि अपर कोर्स 6 महीननि जो हूंदो आहे, पर 11 महीना गुज़रण बावजूदि कोर्स जे हवाले सां कुझु न पढ़ायो वियो। पढ़ाईअ बिना इम्तिहान कीअं थो ॾेई सघिजे? आला ऑफिसर्स जी आला पॉलिसीज़ जे नतीजे में संदन मुस्तक़बिल ख़तरे में पइजी वियो आहे। जॾहिं कोर्स पढ़ायो ई नाहे वियो त ॾुखियो इम्तिहान छो पियो वरितो वञे? ॿुधायो वञे त खीर जे अघनि खे कंट्रोल करण जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया। खीर जा अघ कंट्रोल न थिया त हर शइ महांगी थी वेंदी। सिंध हाई कोर्ट कमिश्नर कराची खां खीर जा अघ तय करण वारो तरीक़ेकार तलब करे वरितो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त ॾिसणु चाहियूं था त कमिश्नर ऑफिस तरफ़ां कराची में खीर जा अघ कंट्रोल करण जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया। ईअं न थिए जो सुभाणे जंहिंजी दिलि चवे मर्ज़ीअ सां खीर जा अघ वधाए छॾे। ॿुधणीअ दौरान असिस्टेंट कमिश्नर अदालत खे आगाही ॾींदे चयो त कराची में खीर जो सरकारी अघु 94 रुपया फ़ी लीटर आहे। शहर में रोज़ानो छापा हणी नफ़े खोरनि खे चालान कयो वेंदो आहे। अदालत डेयरी फार्मर्स एसोसिएशन सूदो ॿियनि वागिल धुरनि खे बि तलब करे वरितो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे ॾिठियूं। हिते मांखे इस्लामाबाद वठी हलूं था।